ज़हर ज़िंदगी ड्रामे में एक तरफ़ मीरा ओठे जी जान बचाए छड़ी, ॿी तरफ़ बख्शू ओठे जी जान जो प्यासो बणियल आहे। कमीने कमाल ख़ान जे इशारनि ते नचंदड़ बख्शू जहिड़ो कमीनो इंसान छा ओठे के मारण में कामयाब थी वेंदो या न। ज़हर ज़िंदगी ड्रामे में वीचारे रबनि जी अखियुनि में सदाईं लुढ़क, ॾुख, सूर ऐं सदाईं कंडनि जी सेज लिखियल आहे। ख़बर नाहे त रबनि वीचारो आख़िर पंहिंजी मीरा सां मिलंदो त मिलंदो कॾहिं। ॿी तरफ़ कमीने कमाल ख़ान पंहिंजे पगमट यार बख्शू जहिड़े कंधार मुड़ुस माण्हूअ खे ओठे खे ॻोल्हा ऐं उन सां गॾु मारण जी हिकु वॾी प्लानिंग कई आहे। हाणे तमामु जल्द कमीने कमाल ख़ान खे बख्शू जहिड़ो कंधार माण्हू ॻीचीअ में रसो विझी छा कमाल ख़ान जे साम्हूं पेश करे वेंदो या वरी रबनि ऐं वारिस जे गोलीअ जो निशानो बणंदो कमीनो कमाल ख़ान। ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेतिरो ज़ुल्म कमीने कमाल ख़ान रबनि, राणे, पठाणी ऐं मीरा जे घर मथां कयो आहे, शायदि उन्ही ज़ुल्म सां गॾोगॾु ओठे जहिड़े शैतान बि ओतिरो ई बराबरि ज़ुल्म कयो आहे। पर ज़हर ज़िंदगी ड्रामे जे एंड में छा ओठो बिल्कुलु शरीफ़ बणिजी वेंदो, छा वॾी ॾाढ़ी रखे पाण खे वॾो नेक ज़ाहिर कंदो या वरी ओठे जहिड़े शैतान उठ खे बि गोलीअ जे निशाने सां बख्शू जहिड़ो कंधार धाड़ेल हुन खे मारे विझंदो। छा कमीने कमाल ख़ान जे इशारनि ते बख्शू जहिड़ो कंधार मुड़ुस बि छा ज़हर ज़िंदगी ड्रामे में दलालीअ जो किरदारु कंदो या वरी इंसाफ़ जो आख़िर में हिकु वॾो सबक़ ज़ाहिर कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाकिम ख़ान जो कमदार भी तमामु घटि नज़र अची रहियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अॼोकी क़िस्त में त हाकिम ख़ान जो कमदार नज़र न आयो आहे, पर तमामु जल्द हाकिम ख़ान जो कमदार मीरा खे खणी अची हाकिम ख़ान जी हवेलीअ में क़ैद रखंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु घटि क़िस्तुनि जो महिमान थी चुको आहे। सो प्लीज़ ज़हर ज़िंदगी ड्रामे जी एंड ॾिसण न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV ते, ऐं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।